मूंसां गॾु वक़्तु बोज़दार बि मौजूदु आहे। वक़्तु बोज़दार खे अव्हां समूरो ॾींहुं ॾिसो पिया पंहिंजी स्क्रीन ते, कंहिं वक़्तु मॉर्निंग शिफ्ट में, कंहिं वक़्तु इवनिंग शिफ्ट में, कंहिं वक़्तु कहिड़ी शिफ्ट में, त वक़्तु बोज़दार अव्हांखे नज़र अचे थो, न्यूज़ ॿुधाए थो, ख़बरूं अव्हांखे मुख़्तलिफ़ जेके बि शयूं आहिनि ऐं जेके असांजा मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थियनि था, ख़ासि करे स्पोर्ट्स जी डेस्क ते मूंसां गॾु मुजाहिद बि मौजूदु आहे ऐं वक़्तु जो बे इंट्रस्ट आहे क्रिकेट में। वक़्तु अव्हांखे बि ईद मुबारक। थैंक यू सभिनी खां पहिरीं तव्हांखे, सिंध वासियुनि खे ऐं दुनिया में जिते जिते केतिरनि खे हींअर ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद उल फितर जूं लख लख वाधायूं हुजनि। ख़ैर मुबारक। वक़्तु स्पोर्ट्स सां ॾाढो दिलचस्प हिन जो हिकिड़ो रेशो रहियो आहे, रेपुटेशन रही आहे। स्पोर्ट्स ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं। वक़्तु अव्हां हादसा थी आयो, शौक़ में आयो, ईद कीअं पिया सेलिब्रेट कयो? हाणे मुख़्तलिफ़ सवालनि सभु ॿुधाए चुका आहिनि, तव्हां बि ॿुधायो। KTN त असांजो ॿियो घर आहे मैडम, सो वरी हिते आयासीं हिन प्रोग्राम में वेठा आहियूं। मुंहिंजो त शौक़ु हो हिन में मीडिया में, छो जो नंढे लाइ जो जॾहिं असां स्कूल वेंदा हुआसीं, स्कूल वञण खां पोइ सॼो ॾींहुं शाम जो क्रिकेट खेॾंदा, हिते कमेंट्री वग़ैरह हलंदी आहे क्रिकेट ते, जो सॼी राति उहा जेका क्रिकेट मैच हलंदी उहा ॿुधंदा हुआसीं। उतां खां हिकिड़ो शौक़ु जाॻियो। उन खां पोइ हैदराबाद जॾहिं आयासीं, मुंहिंजी एडमिशन थी सिंध यूनिवर्सिटी में सोशल वर्क डिपार्टमेंट में, त पोइ उतां ई मूं शुरूआति कई मीडिया में अचण में। इबरत अख़बार में मूं एज़ अ प्रूफ रीडर जॉइन कयो 2015 में। 2015 खां 2017-18 ताईं प्रूफ रीडर हुउसि। उन खां पोइ वरी 2 साल सब एडिटर थियुसि। पोइ वरी मूं कराची यूनिवर्सिटी में अप्लाई कयो सिर्फ़ु मास कम्युनिकेशन जे लाइ, सिर्फ़ु इहो ई डिपार्टमेंट मूं सिलेक्ट कयो। उन खां पोइ मुंहिंजी एडमिशन थी वई कराची यूनिवर्सिटी में, मास कॉम में। कराची यूनिवर्सिटी में एडमिशन थियण खां पोइ एडमिशन जीअं क्लासिस शुरू थिया 15-16 जनवरी ते, त क्लासिस वठणु शुरू कया। उन खां पोइ 3-4 ॾींहं ते मूं हिकिड़े मीडिया सेंटर में स्क्रिप्ट एडिटर तौरु मीडिया हाउस में, उनमें जॾहिं वियुमि त मूं वटि इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका मूं वटि एक्सपीरियंस हुजे कोन। मां हुते वियुमि त जेको डायरेक्टर साहिबु हुयो, तमामु सुठो डायरेक्टर साहिबु हुयो उहो। सो उन मूंखां पुछियो त हीअ ख़बर ठाहे ॾे। ख़बर त मूं वटि वरी एक्सपीरियंस अख़बार वारी त हुई। मूं अख़बार वरी जीअं डबल कालम या 3 कालम या सिंगल कालम वारी जेका ख़बर हूंदी आहे उहा ठाहे ॾिनी। त डायरेक्टर साहिबु चयो त हीअ त असां वटि इहा ख़बर ते कोन हलंदी, हीअ त अख़बार वरी सेंस में आहे, तव्हां पोइ ईअं कयो त हिन सिचुएशन में असां तव्हांखे नथा रखी सघूं। पोइ मूं हुनखे चयो त मुंहिंजे सर तव्हां ईअं कयो, तव्हां 10-15 ॾींहं मूंखे ॾियो, मां ईंदुसि बिना पे जे, जीअं थींदो आहे हिकिड़ो, मां सिखण जे लाइ कोशिशि कंदुसि। जेकर मां सिखी वियुमि त ठीकु आहे, न त पोइ मां हले वेंदुसि। त हुन चयो ठीकु आहे तव्हां अचो। पोइ क्लासिस वठण खां पोइ वरी डायरेक्ट हुन हाउस ईंदो हुउसि, मीडिया हाउस में। उते शाम जो राति जो वापसि वेंदुसि 10-11 बजे। पोइ ईअं थींदो 10-15 ॾींहं सिलसिलो हलियो। हुन खां पोइ ओके थी वियुसि मां। शौक़ु तव्हांजो क्रिकेट जो हुयो, ॿुधंदा क्रिकेट जो, मतिलबु मीडिया में हिकिड़ो त क्रिकेटर खपिया तव्हांखे या उतां खां थियो जेको वकालत छॾे साफ़ त तव्हां क्रिकेट न मतिलबु मीडिया जी ॻाल्हि कयूं त मीडिया में अचण जो असुलु जेको मेन रीज़न जेका हुई न, हितां शुरू थी रेडियो तां 106.2 तां, जंहिंमें कमेंट्री हलंदी आहे। मुझे ख़बर आहे रेडियो ॾे छो न वियो, माना टीवी खे छो? रेडियो ते बि मां हींअर आहियां, पर रेडियो ते मां आहियां। अच्छा, ज़बरदस्त, इहो बहितरीन। रेडियो ते न्यूज़ रीडर, न्यूज़ ट्रांसलेटर आहियां। चवण जो मतिलबु त जॾहिं 10 महीना मां हुते हुउसि, त पोइ वरी हिते जीअं इम्तियाज़ बा ॻाल्हि कई, जेके KTN में रिपोर्टर्स जे लाइ जायूं आयूं, त मां हिते आयुसि। मुस्तफ़ा साहिबु वेठो ऐं तनवीर साहिबु, पीर अमजद साहिबु, इन तनवीर साहिबु वारे ऑफिस में। सो मां हुते वियुमि त मुस्तफ़ा साहिबु मूंखे ॾिसी करे चई त तव्हांजी एज बिल्कुलु नंढी आहे, तव्हां ईअं कयो त तव्हां हाल फ़िलहालु रिपोर्टिंग में न अचो, डेस्क ते अचो, तव्हां सुभाणे मूंसां अची मिलो। सो ॿिए ॾींहं ते वरी मां आयुसि हिते मुस्तफ़ा साहिबु वटि। मुस्तफ़ा ख़बर ठाराई। उन ॾींहुं हीअ बेटनि जो को मसइलो, कादिर मक्सी साहिबु वारनि जो को वञे पियो को, उनखे वरी उतां जा जेके हुया नेवी एहलकार, उन्हनि उनखे वापसि मोटायो हो त अॻियां न अचो। इन ते ख़बर मोटाई हुई, इन ते ख़बर ठाही त पोइ सिलेक्ट थी वियुसि। हिते अची सफ़र आहे ज़ाहिर आहे, मुझे हर शख़्स कहाणी पंहिंजी आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि साॻी आहे, को न को जज़्बो आहे, पुठियां को शौक़ु मौजूदु आहे ऐं मुसलसल जेका जॾहिं माण्हू महिनत करे थो, कंहिं शइ खे कमिटमेंट सां खणी हले थो, पोइ हुनजा नतीजा अचनि